दिन ब दिन बढ़ती हुई महंगाई ने आवाम की परेशानियों को मजीद बढ़ाकर उन्हें मायूस करके खुदकुशी करने के दहाने पहुंचा दिया। आवाम बेचैनी और मायूसी का शिकार। जै हिसाब से महंगाई तेज़ी से वधी चुकी है, गरीब मजदूर मानू जो 500-600 कमाइण वारो मजदूरी 600 रुपया मिले थी। गे जो किलो 500 रुपया थी वियो आहे, 510 रुपया थी वियो आहे। किलो वठण जे लाइ जेको आहे सो त माण्हू परेशान थी विया आहिनि। जंहिं हिसाब सां मज़दूर तमामु जेको आहे सो सिंध में शदीद वधीक गुरबत आहे, जंहिंमें माण्हू हिन टाइम जेको आहे सो त ख़ुदकुशी करण जे लाइ माण्हू तयारु थी विया आहिनि। सम्झी वियो जेको आहे सो त हिनमहिल मां पाण मज़दूर आहियां, मां हिनमहिल 1000 रुपयो कमायां थो, मुंहिंजे पोयां 3 फैमिलियूं आहिनि। मां केतिरी पूरी करे सघंदुमि, पंहिंजे ॿारनि जी पढ़ाई ॾिसंदुमि या उन्हनि जो फ्यूचर ॾिसंदुमि, या मां पंहिंजी गुरबत ॾिसंदुमि। मां जेतिरो कमाईंदुमि त ओतिरो ई मां जेको आहे सो हलाईंदुमि न। हिननि खे जेको आहे सो त 150 रुपया पेट्रोल थियो हुयो त लांग मार्च में निकिता हुया, चइबा महांगाई आहे महांगाई आहे। हिनमहिल ताईं उहे कोई बि ज़ाहिर न आहे जेको आहे सो त 272 रुपया या 300 रुपया पेट्रोल थी वियो आहे, 600 रुपया 510 रुपया किलो गे थी वियो आहे, अटो 150 रुपयो किलो थी वियो आहे। हे कहिड़ी जेको आहे सो त लांग मार्च कढी हूं। महंगाई जो दिन ब दिन बढ़ रही है और एक दिन जाओ तो 100 रुपये का सामान है और दूसरे दिन जाओ तो 110 का, तीसरे दिन जाओ तो 120 का। ये रोज़ाना के ये इनको रेट इनके बढ़ रहे हैं, तो इस बात को लेकर आवाम बहुत परेशान है। इस महंगाई से कोई मुकाबला नहीं कर सकता। दिन ब दिन ये सरकारी जो इनके रेट बढ़ रहे हैं, ये खुद का पेट भर रहे हैं और क्या ये गरीब आवाम खुदकुशी करने के लिए तैयार है अभी। और ये पाकिस्तानी होने का, ये पाकिस्तान में पैदा होने का शायद अपने गुनाह कर रहे हैं या इनको ये गुनाह की सज़ा मिल रही है। क्योंकि और कंट्रीज़ हैं जो दूसरे बाहरले मुल्क हैं जितने भी, उनमें इतनी महंगाई नहीं हुई है जितनी यहाँ हो रही है। पहले होता था एक साल में जो रेट लिस्ट आती थी तो एक साल लगता था। अब दिन ब दिन एक दिन गुजरता है दूसरे दिन लिस्ट, एक दिन गुजरता है दूसरे दिन लिस्ट। महंगत सर हिन महिल चोट चढ़ी लगी पई आहे। बरहाल ॻाल्हि इहा आहे, जेके असां बोर्ड में लुड़िया आहियूं त सारा कोन थी, जीअं भुटे जा नारा लॻनि था पिया। जेके जायूं रथिया आहिनि, तस्वीर कढी विया आहिनि, त हिन महिल का शइ मिली ई कान्हे का। पोइ बि इहे जीअं भुटे जा नारा पिया लॻनि था, न अटो न लटो कुझु बि कोन्हे सही, बाक़ी इहे जीअं भुटे जा नारा पिया लॻनि था। उनका मजीद कहना था कि जिंदा रहकर आवाम टैक्स पे टैक्स तो दे रहा है, मगर लग ये रहा है कि मरने के बाद कब्र खोदने समेत कफन और तदफीन पर भी सरकार की जानिब से आयद करदा मुख्तलिफ टैक्सेस का सामना करना पड़ेगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वॉच टीवी, शदात कोट।